नाज़रीन प्रोग्राम आख़िर छा कजे में तव्हांजो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हांजे हेॾां हाज़िर आहियां। नाज़रीन ज़िक्र कंदासीं त विच ओभर जी सूरत हाल सबबि पूरी दुनिया मुतासिर थी रही है। यकीनी तौर ते पूरी दुनिया जी मईशत मुतासिर थी रही है। आलमी मईशत मुतासिर थियण सां जेके पुठिते पियल मुल्क आहिनि उन्हनि जी मईशत मुतासिर थिए थी। ऐं टी दुनिया जा जेके मुल्क आहिनि ख़ासि तौर ते जिन खे टी दुनिया जो मुल्क कोठियो वञे थो, त उन्हनि जी जेका सूरत हाल आहे बेतरफ़्तर थी वञे थी, जॾहिं त मुख़्तलिफ़ तकरारनि सबबि पूरी दुनिया कंहिं न कंहिं रीति मफ़लूज बणियल आहे। ऐं इन्हनि तकरारनि जो हल कॾहिं थींदो, कीअं थींदो, इहा बि हिकु पंहिंजी जॻह ते सवाल निशान आहे। ऐं हिन वक़्त ताईं जेके हमास जा हमला आहिनि उन्हनि में 1100 इसराइली जिन में 100 खां वधीक फ़ौजी बि ॿुधाया वञनि था, उहे बि मारिजी चुका आहिनि, जॾहिं त जवाबी हमलनि में केतिरा ई फ़लस्तीनी शहीद बि थी चुका आहिनि। ऐं नाकाबंदी बि आहे, जंहिंजे करे खाधे पीते जूं शयूं ऐं अच वञ में बि तमामु घणियूं ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। नेतन्याहू ऐलान कयो आहे त उहे लेबनान ऐं हिज़बुल्लाह समेत मुख़्तलिफ़ जेके आहिनि तंज़ीमूं आहिनि उनजे ख़िलाफ़ भरपूर जवाबी कार्रवाई कंदा। असां राब्तो कयो आहे तबसरो मालूम करण जे लाइ, तजियो मालूम करण जे लाइ ज़फ़र हिलारी साहब असां सां हिन वक़्तु गॾु आहिनि, तज़िए निगार आहिनि, सीनियर तज़िए निगार आहिनि। अस्सलाम वालेकुम जनाब। जी वालेकुम सलाम। बहुत शुक्रिया जनाब। मशरिक़ वस्ता की जो सूरत हाल है पिछले 4 दिनों से कैसे देखते हैं, और उसके जो असरात हैं वो यकीनी तौर पर पाकिस्तान समेत पूरी दुनिया पर पड़ रहे हैं। सूरत हाल को कैसे देखते हैं, और जो कशीदगी है उसको आप मज़ीद बढ़ते हुए देख रहे हैं या कम होता हुआ नज़र आ रहा है? कम कैसे होता हुआ भाई, कमाल है। जो होने वाला है वो तो उन्होंने अनाउंस किया है इजराइल ने कि हम ना पानी, ना खुराक, ना दवाई, ना बिजली, ना फ्यूल। तो इसका क्या मतलब है? इतने 4 लाख लोगों को क्या कर रहे हैं सर? इसके माने उनको प्यासे मारेंगे, भूख से मारेंगे, ये हो रहा है और कुछ नहीं। और बल्कि आप अगर समझते हैं कि उनको इमदाद मिल सकता है, वो भी इन्होंने कहा है कि हम अलाउ नहीं करेंगे। बल्कि मिस्र को कहा है कि अगर आपके इलाके से ट्रक भी जाएं तो हम उस ट्रक को बम करेंगे। तो ये तो एक बेमिसाल किस्म का एक सैंक्शंस लगाया है उन्होंने, और ये है जो होने वाला है। सही। अच्छा जनाब, आपको लगता है कि जो आलमी क़ुव्वतें हैं वो कहीं ना कहीं कुछ मुतहरिक हुई हैं जंग को रोकने के लिए? सऊदी शहज़ादा मोहम्मद बिन सलमान का भी बयान आया है, और दीगर जो रहनुमा हैं, सरबराहान हैं मुल्कों के, तो वो भी अपने बयान दे रहे हैं, मज़म्मतें भी कर रहे हैं, लेकिन वो इसराइल से अपने जो ताल्लुकात हैं उनको भी ख़राब ना हो, ऐसा भी वो एक मोहतात भी हो रहे हैं। तो आप कैसे देख रहे हैं कि इस सूरत हाल में ये जो, जैसे अब खाना पीना भी बंद हो गया, आमदोरफ्त बंद हो गई, तेल बंद हो गया, तो और जो इसराइल के दिफाई वज़ीर हैं उन्होंने तो फ़लस्तीनियों को जानवर करार दिया है कि वो हमारे लिए वो जानवर हैं। तो इतनी बर्बरियत और इतना जुल्म जो हो रहा है, तो उसको रोकने के लिए आलमी इदारे भी मौजूद हैं लेकिन खामोश हैं, उसकी क्या वजूहात हैं? देखिए, आपने जो सवाल किया है, आप बेसिकली कह रहे हैं कि जाएं आप जाके तैरें मगर गीले ना हो। ये हो ही नहीं सकता। आप अगर आप अगर फलस्तीनियों को मदद करना है तो इजराइल ने कह दिया है हम आपको बम करेंगे, हम आपको इजाजत नहीं देंगे। तो फिर आपके रिलेशंस को आप कैसे बचाएंगे जो इजराइल के साथ आपके हैं ताल्लुकात? और क्यों बचाना चाहते हैं इन लोगों से जिन्होंने 5 लाख फलस्तीनियों को मारा है और उनके कोई 2-3 हज़ार लोग मरे हैं 10 साल 15 साल के ऊपर? मुझे समझ नहीं आ रही है कि आखिर ऑक्यूपेशन जो है, एक जमीन को आपने उनका जमीन को कब्जा में ले लिया है, वो गलत है। यूएन कहता है गलत है, दुनिया कहती है गलत है। आजकल की दुनिया में आप जाके दूसरे मुल्क के जमीन को ऑक्यूपाई नहीं कर सकते। आप कह रहे हैं वो भी ठीक है, उसको भी भूल जाओ। और अगर वो फिर हथियार लेके खड़े होते हैं और कहते हैं अगर तुम हमारे साथ ज्यादती करोगी तो हम लड़ेंगे और हम भी डिफेंड करेंगे, तो वो भी आप कहते हो वो सब ह्यूमन हो जाते हैं। आप अगर ऐसा कुछ आप करते हैं, वो इंसान नहीं रहते हैं आप। तो ये किस किस्म का इंसाफ है?
یہ صحیح. سوال ہی پوچھنا میرے خیال میں ہمارے لیے غلط ہے. اب یہ جی. ٹیسٹ آ گیا ہے ان ملکوں کا جو ہمسایہ ہیں غزہ کے, کیا وہ مدد کریں گے کہ یا ڈر جائیں گے؟ اور OIC جو ہے کیا وہ کھڑا ہوگا مسلمانوں کے ساتھ کہ ان کے کچھ نہیں کرے گا, پرواہ نہیں کرے گا؟ یہ سیدھی سادی بات آ گئی ہے. صحیح. اچھا جناب, پوری دنیا میں لگ بھگ ہر خطے میں تنازعات چل رہے ہیں, تو یہ جو جیسے افریقہ کے ممالک ہیں, مڈل ایسٹ ہے, کشمیر کا معاملہ جو ہے وہ 75 سالوں سے وہ حل نہیں ہو رہا, اور وہاں پر بھارتی بربریت جو ہے وہ دن بدن بڑھتی جا رہی ہے, تو کیسے دیکھتے ہیں کہ یہ جو تنازعات کے زد میں دنیا ہے, تو اس کو کیسے, امن کی بات تو سب کرتے ہیں, سب ممالک کہتے ہیں کہ ہم امن کے خواہ ہیں, لیکن امن کے لیے پیش رفت کیا ہو رہی ہے اور صورتحال اور حقیقت کیا ہے, یہ آپ کے سامنے ہے. جی ہاں, اس کا میں جواب دوں گا, مگر اس سے پہلے میں آپ کو بتا دوں کہ مصر کے جو دفاع منسٹر ہیں دفاع کے, انہوں نے تو اناؤنس کر دیا ہے کہ ہم نے 15 دن پہلے ان کو بتا دیا تھا کہ ایسا کچھ ہونے والا ہے, مگر انہوں نے توجہ نہیں دی. میں کہتا ہوں جان کے نہیں دی. اب تو لگ ایسا رہا ہے کہ ان کو پتا تھا یہ اٹیک آنا ہے اور انہوں نے کہا آنے دو. اگر مر بھی گئے تو ہمیں تو بہانہ مل جائے گا, ان کو ختم کر دینا, ان کے 4-5 لاکھ کو پتہ نہیں کتنے لاکھ ختم کر دیں, اور ساتھ ساتھ میرے خیال میں ایران کو بھی لپیٹ میں لے لیں. ایران کے ساتھ بھی جو یہ چاہتے ہیں, جو نیتن یاہو بار بار کہتا ہے بغیر ایران کو ختم کرنے کا ہمارا کوئی امن نہیں آئے گا, شاید وہ بھی شروع ہو جائے. جی جناب, بہت شکریہ آپ کا, آپ نے ہمیں ٹائم دیا. جی ناظرین, اثر آپ تو کہوا ہے اگونا سفارتکار ہیں, تجزیہ نگار ہیں, پرڈہی مامرن تے گوڑھی نظر رکھن تھا. ظفر اللہ شیخ صاحب اساں کے جوائن کہوا ہے. شیخ صاحب پروگرام میں بھلی کار چواں تو. مہربانی ادا. وڈی مہربانی. شیخ صاحب, وچو بھر جی صورتحال کے اوہاں کی پیرسو اج چوتھو ॾियारो आहे, 1100 जे लॻभॻि इसराइली मारिजी विया आहिनि, ऐं केतिरा ई बमबारीअ में, इसराइल जे बमबारीअ में केतिरा ई फ़लस्तीनी बि शहीद थी विया आहिनि. कीअं पिया ॾिसो सूरतहाल खे, विच ओभर जी सूरतहाल जा दुनिया ते कहिड़ा असर पिया पवनि, अव्हां जे मुशाहिदे में कहिड़ियूं शयूं आयूं आहिनि? बिस्मिल्लाह रहमान रहीम. महिरबानी अदा. हाणे अख़बारूं ऐं सोशल मीडिया सभु कुझु भरियो पियो आहे फैक्ट सां त हीउ जेको 2-3 ॾींहंनि खां चङी खां सिलसिलो शुरू थियो आहे, हमास जेको अटैक थियो आहे इसराइल ते, उन में सभिनी खे ख़बर आहे त केतिरियूं कैजुअल्टीज़ थियूं आहिनि, हज़ारनि में हेॾे बि थियूं आहिनि, होॾां बि थियूं आहिनि. ऐं हिन में पंहिंजे हमास में अटैक थियो, हुन ते इलाही सवाल उथजनि था त हमास छो अटैक कयो, कंहिं करायो, छा करायो, उहो त हाणे बात जी ॻाल्हि आहे. पर हक़ीक़त में जेके रीज़न्स ॾिठा वञनि त हिन जी सॼी जेकी आहे ज़िमेदारी जेकी आहे उहा अमेरिकन ते ऐं इसराइलीस ते आहे. मां हमेशह पंहिंजे टॉक्स में चवंदो ईंदो आहियां त हीअ जेकी जंगियूं लड़ियूं थियूं वञनि, ख़ासि करके ॿी आलमगीर जंग खां पोइ जेको सिलसिलो शुरू थियो आहे, ऐं इहो सिलसिलो पर तव्हां बि अगरि पोइ वेंदो जेकॾहिं ऑटोमन अम्पायर जे फॉल में 22-24 खां वठी हीअ जेकी दुनिया जेकी आहे जंगियूं जेके थियनि थियूं, हुन जो मेजर रीज़न जेको आहे, ॿिया बि रीज़न्स हूंदा, आहे जेको रिलीजन. यहूदी ऐं ॿिया जेके ज़ाइनिस्ट आहिनि, उन्हनि इहो तइयो कयो आहे त मुस्लमाननि खे वरी कॾहिं बि अचणु नाहे ॾियणो. ऐं हुननि जी इहा एफर्ट रही आहे त इहो मुस्लिम्स जेको ऑटोमन्स जो जेको 500 साल या हज़ारनि सालनि जो जेको रूल रहियो हो खुलफाए राशिदीन जो, या ॿियो हिन मथां जेको आहे ऑटोमन्स जो जेको उस्मानी दौर जेको आहे, त वरी अहिड़ो न अचे. चवण जो मक़सदु मुंहिंजो इहो आहे त इहा त हाणे घणी हिस्ट्री में कोन वेंदासीं. हुन खां बि लीग ऑफ नेशंस थियो, यूनाइटेड नेशंस उन्हनि ठाहिया, सिक्योरिटी काउंसिल ठाहे, पंहिंजी मोनोपोली रखे, पावर्स पाण वटि रखिया, ॿी आलमगीर जंग लॻी वरी, हलंदे हलंदे दुनिया विरहाइजंदी वई, सोवियत यूनियन तमामु वॾो थी वियो, पोइ वरी नई वॉर हिकिड़ी कोल्ड वॉर शुरू थी वई, ऐं उन कोल्ड वॉर में बि अमेरिकन्स जेको इहो अॻिते हुया, आख़िरकार सोवियत यूनियन जेको आहे 1979 में टुटो. चवण जो मक़सदु इहो आहे त सॼी दुनिया में जेके जंगियूं लड़ियूं आहिनि, उन्हनि जो इनिशिएटिव अमेरिका वरितो आहे या उनजे एलाइज जेके आहिनि. पर ॿी आलमगीर जंग खां पोइ जॾहिं एटम बम किरिया जापान ते,
उन खां पोइ जापान सां तव्हां जेकॾहिं थींदो सिधो बैंकॉक ताईं सही सही हलाईंदो अच्छा सभई शेख साहब सभई इन मुल्क वक़्तु जेके अमेरिका जे अंडर में आहिनि सही हाणे अच्छा शेख जेको हेठि थियो साहब आहे जी सिलसिलो, जी शेख साहब मां माफ़ इन कजो करे तव्हांजी ॻाल्हि बैकग्राउंड कटियां थो पियो ॿुधायां त असांखे इहा ख़बर हुजे त हीउ सॼो जेको आहे सिलसिलो हिन नंढी दुनिया में केरु करे रहियो आहे। सही इहो सॼी शेख साहब रिस्पॉन्सिबिलिटी जेके अमेरिकन जी आहे। जेके बयान अचनि पिया अमेरिका जे तरफ़ां जेके बयान अचनि पिया त हू रूस ऐं इसराइल खे हथियार ॾियण जी त ॻाल्हि कनि था त असां हथियार फ़राहम कंदा रहंदासीं पर हू मुहताज ज़रूरु थियनि पिया छाकाणि त जॉन करबी बि पंहिंजे बयान में चई चुको आहे त अमेरिका विच ओभर में पंहिंजा मुफ़ाद ॾिसंदो उन्हनि जी हिफ़ाज़त कंदो। अवां कीअं पिया ॾिसो हिन वक़्तु OIC समेत जेके इदारा आहिनि या जेके अरब मुल्क आहिनि अरब मुल्कनि जा सरबराह आहिनि उहे हिन में कहिड़ो किरदारु अदा करे सघनि था जंग रोकण जे लाइ ऐं जेको 1967 खां पहिरियां वारी जेका हदूं आहिनि सरहदूं आहिनि उन्हनि तहत जेको ॿेरियासती हल आहे उनखे यकीनी बणाइण जे लाइ कहिड़ो क़दम खणी सघिजे थो? 1967 वारी जी ॻाल्हि इसराइल वॉर जॾहिं शुरू थी उनखे पहिरियों वारियूं हदूं जेके आहिनि उहे त कॾहिं बि इसराइल कोन मञींदो छो जो इसराइल जेकी आहे सेल्फ क्रिएटेड प्लेस आहे। मां त हुनखे रियासत बि कोन चवंदुसि जेके अॼु ताईं अञा फॉर्मली रियासत न थी आहे डिजोरे रेकग्निशन न थी आहे। अमेरिका जो हिकिड़ी नंढड़ी कॉलोनी हुननि ठाहे पंहिंजी मिनी अमेरिका हुते ठाहे रखी छॾियो आहे त असां हिन मुस्लमान जे मथां पूरो रक़म उनखे फुल हथियार बि ॾिना आहिनि ऐं मां सम्झां थो मुंहिंजी आहे त शायदि न्यूक्लियर हथियार बि हुननि वटि हुजनि। चवण जो मक़सदु आहे तव्हां जेकी ॻाल्हि था कयो उहो जेको 67 खां अॻु में जेको सिलसिलो हिननि शुरू कयो पोइ हिन मिडल ईस्ट में बाहि मारी सॼी सीरिया खे ख़तमु कयूं लेबनान खे ख़तमु कयूं जॉर्डन खे कंट्रोल में कयूं इजिप्ट खे कंट्रोल में कयूं इराक ईरान जी वॉर करायूं उन खां पोइ सॼो प्रेशर पाकिस्तान जे मथां तमामु घणो कयूं गल्फ स्टेट्स जे मथां वॾो प्रेशर कयूं हुनजी जेके पैसा हुया रखियल हुया उते पेट्रोल पैसा उन्हनि इकोनॉमी ते कंट्रोल करण जी कोशिशि कयो। वाहिद अमेरिकन्स जेके हुया उहे जेके सॼी कोशिशि हुननि जी इहा हुई त मुस्लमाननि खे स्प्लिट करायूं मुस्लमाननि खे प्लेटफॉर्म ते न छॾियऊं। OIC खे कमज़ोर करण में तमामु वॾो हथु आहे हुनजो। उनमें छा आहे त असांजा पंहिंजा वरी पोइ गल्फ नेशन्स अलॻि थी विया अरब स्टेट्स उनखे उहो मुस्लमान जेके आहिनि हिकु प्लेटफॉर्म ते अचण वारो सिलसिलो घटिजी वियो। इलाही जेके शयूं आहिनि हेठि मथे थींदी वियूं पर नेचुरली तव्हांखे ख़बर हुजे पाकिस्तान खे वॾी शाबश आहे त असां हिकिड़ो न्यूक्लियर पावर थी करे सॼे मुस्लिम नेशन्स में बिल्कुलु सही पिया चओ वॾी महिरबानी उनजे लाइ पाकिस्तान जे मथां वॾी रिस्पॉन्सिबिलिटी ऐं मां अॼु बि चवंदुसि हिकिड़ो मिनट अॼु बि चवंदुसि त सॼे एपिसोड दुनिया जे हिन में मुस्लमाननि में किथे बि पाकिस्तान जी फ़ौज नंबर 1 आहे ऐं 1 रहंदी इंशाअल्लाह। बिल्कुलु वॾी महिरबानी शेख साहब तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन प्रोग्राम जारी आहे वठूं था ब्रेक।